तव्हांखे अपडेट कंदासीं। बदीन जे ॻोठ उमर ख़ासकरी जो नौजवान अली अकबर ख़ासकरी औरताणी आवाज़ ते हिरकजी घोटकी मां अगवा थी वियो आहे। मोगवी नौजवान जे वारसनि खां 1 करोड़ 20 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। नौजवान वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे, जंहिंमें मोगवी नौजवान वारसनि खे आज़ाद कराइण जो मुतालबो करे रहियो आहे। अवां नासिन अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त बदीन जे ॻोठ उमर ख़ासकरी जो नौजवान अली अकबर ख़ासकरी औरताणी आवाज़ ते हिरकजी घोटकी मां अगवा थी वियो आहे। मोगवी नौजवान जे वारसनि खां 1 करोड़ 20 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। नौजवान जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे, जंहिंमें मोगवी नौजवान वारसनि खे आज़ाद कराइण जो मुतालबो करे रहियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। बदीन जे ॻोठ उमर ख़ासकरी जो नौजवान अली अकबर ख़ासकरी औरताणी आवाज़ ते हिरकजी घोटकी मां अगवा थी वियो आहे। मोगवी नौजवान जे वारसनि खां 1 करोड़ 20 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। नौजवान जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे, जंहिंमें मोगवी नौजवान वारसनि खे आज़ाद कराइण जो मुतालबो करे रहियो आहे। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ जे रिपोर्टर शकूर मेमण सां। शकूर, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। बिल्कुल बदीन ॻोठ उमर ख़ासकरी नौजवान अली अकबर ख़ासकरी जेको कुछ ॾींहं अॻु गुम थी वियो, संदसि पुटु जमील ॿुधायो आहे त खेसि नामालूम जॻह तां फोन आई आहे त संदसि पीउ अली अकबर ख़ासकरी खे घोटकी जे कचे में अगवा करे रखियो वियो आहे, जंहिंजी सोशल मीडिया ते जंहिंजी फिल्म पिणु वायरल थी आहे, जंहिंमें हुन ते नामालूम माण्हुनि तरफ़ां तशदुद करे खेसि चोरायो पियो वञे त संदसि आज़ादीअ लाइ 1 करोड़ 20 लख रुपया भुंग ॾेई खेसि आज़ाद कयो वञे। मुगवी नौजवान अकबर ख़ासकरी जे पुट जमील मीडिया वारनि खे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु में संदसि वालिद जी जेको घरां इहो चई निकितो त हैदराबाद वञी रहियो आहे, जंहिंखां पोइ हिकु नामालूम शख़्स नामालूम जॻह तां फोन कई आहे त संदसि पीउ खे अगवा करे कयो वियो आहे। इहो बि मालूम थियो आहे त इहो नौजवान अली अकबर ख़ासकरी औरताणे आवाज़ ते टेलीफोन ते जेको आहे सो हरकजी ऐं हिन घोटकी ताईं पहुतो आहे, जिते सोशल मीडिया ते संदसि फिल्म पिणु वायरल थी आहे, जिते मुगवी ते तशदुद कयो पियो वञे ऐं मुगवी इहो चई रहियो आहे त संदसि ॿनी ॿारो विकिणी खेसि आज़ाद करायो वञे। मुगवी जे नौजवान पुटु मासूम पुटु जमील जेको आहे सो IG सिंध खां मुतालबो कयो आहे त संदसि वालिद जी बाजाबी लाइ फौरी तौर क़दम खणी संदसि वालिद बाजाब कराए वञे। जी ठीकु आहे, शकूर, वॾी महिरबानी अवां जी इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।